هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله والسلام على سيد الناس والجان وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته المتطهرين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا رحمة للعالمين قال الله تبارك وتعالى في مقام آخر ورفعنا لك ذكرك إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما नबी मोहतरम इमामुल अंबिया ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाह शरीफ पढ़ो। तवाजो आवाज़ तवाजे कनन न बुधो तो स्टेज ताईं कीअं पहुचे मजमू इलाही वॾो आहे थोरो ॾाढियां हुज़ूर साईं ते दुरूद पढ़ंदे माना इन जे सदके रात ख्वाब में नबी जो दीदार नसीब थी थोरो ॾाढियां अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। थोरो ॾाढियां सुभान अल्लाह जो आवाज़ लॻराईंदे मूंसां गॾोगॾु साथ ॾींदो त इंशाअल्लाह 2-3 मिंट आउं तव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि।
पेरे रबियुल अव्वल छा अग खां वठी मुसलसल बयानात प्रोग्राम ॾींहुं ऐं रात ऐं ख़ुदा जी कुदरत आहे जॾहिं बि लाड़ साइड हैदराबाद साइड ईंदो आहे त आख़िर में बयान मूंखे ई ॾींदा आहिनि ऐं पोइ मुंहिंजी तबियत आहे बयान में बीहंदो आहियां त न तकड़ कंदो आहियां न वरी हिकु जाइ ते टाइम ॾेई करे ॿिए जाइ ते ॾेई तकड़ कंदो आहियां पोइ कलाक खां बि किरास थींदो आहे त ॾेढनि खां बि किरास थींदो आहे जेके दोस्त मुंहिंजे बयान में मौजूदु हूंदा उन्हनि खे पतो आहे साउंड वारो जेको शाका आहे दोस्तनि में त चवणी आहे शाका हुजे त डूंकी हुजे पोइ अॼु गलो बिल्कुलु वेठल आहे तव्हांजे साम्हूं आहे तव्हां सम्झो था इंशाअल्लाह मां बि कोशिश कंदुमि मोहब्बत रसूल ते कुछ ॻाल्हाइजे क़ुरान और हदीस जे दलाइल सां इंशाअल्लाह जॾहिं मां गुफ़्तगू शुरू कंदो आहियां क़ुरान मजीद जा हवालात बयान कंदो वेंदो आहियां या तहक़ीक़ी कंहिं बुज़ुर्ग जे कुतुब मां तारीख़ी ॻाल्हि कंदो आहियां अवां जो साथ रहंदो तो इंशाअल्लाह कुछ बयान तवील थींदो सन्ना पता पता है खुदाया दम बदम तेरा थोरो ॾाढे आवाज़ अल्लाह मियां जेको ज़ोर सां सुभान अल्लाह चे मक्के मदीने जो दीदार सना पता पता है खुदाया दम बदम तेरा जमीनो आसमां तेरे हैं मौजूद अदम तेरा जो तेरा खा कर तेरा शिकवा करे या रब ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा अल्हम्दुलिल्लाह हुआ तो मां पंहिंजे बयान में ॿ टे शेर चवंदो आहियां लिहाज़ा इंशाअल्लाह पंहिंजे बयान में कुछ कीमती लफ़्ज़ सोचे आयो आहियां उनखे बयान करण जो मौक़ो मिले अल्हम्दुलिल्लाह 12 दिसंबर 2016 12 रबीउल अव्वल 1438 हिजरी बमकाम बदरुल उलूम शहर बदीन हजरत मौलाना मोहम्मद इस्माइल साहब दामत बरकातुहुल आलिया जे हिन पुरखुलूस सद उन जे दावत ते हाज़िरी भराई आहे ये प्रोग्राम दस्तार फजीलत हुफाज़ किराम जे एतबार सां ऐं सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां सजायो वियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है असां तव्हांजे ॿुधण ॿुधाइण वेहण अचण खे क़बूल मक़बूल अता फरमाए मुझा मोहतरम दोस्तों जेके दुनिया वारनि जो एक ज़हन ऐं उसूल आहे जॾहिं भी के मेहमान के घुराईंदा आहिनि इंतज़ामात अॻ में कंदा आहिनि उन जो तज़कुरो भी अॻ में थींदो आहे सेज अॻ में सजायो वेंदो आहे कमरो अॻ में ठाहियो वेंदो आहे रस्ते के अॻ में बुहारियो वेंदो आहे मेहमान ख़ास बाद में ईंदो आहे ही दुनिया वारनि जो एक दुस्तूर ऐं ज़हन आहे त मेहमान जे अचण खां अॻ में मेहमान जो तज़कुरो शुरू हूंदो आहे जेकॾहिं कंहिं ख़ासि मेहमान खे आलिम खे घुराईंदा आहिनि त उन जो तज़कुरो अॻ में हूंदो आहे
Oh